सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। समाज सेवा जा अहिड़ा नायाब कारनामा, पारंपरिक सामूहिक जनेऊ ऐं सामूहिक विवाह ऐं मेगा ब्लड डोनेशन कैंप जंहिंखे ॾिसी ॿुधी सिंधी सभ्यता ते नाज़ थी रहियो आहे। ही मानव कल्याण जा कम करे रही आहे। राजकोट जी अखिल सौराष्ट्र सिंधी पंचायत फेडरेशन, जिन्हनि पंहिंजे कार्यकर्ताउनि, सहयोगी ऐं उपस्थित मेहमाननि, जंहिंमें मुख्य हुआ आजकल न्यूज़ जा संस्थापक, सिंधी समाज ऐं सौराष्ट्र जा प्रमुख श्री धनराज जेठाणी जी, श्री चंद्रेश जेठाणी जी, श्री लक्ष्मी चंद गुलवाणी जी, जेके राष्ट्रीय सिंधी मंच जा मेंबर भी आहिनि, ऐं घणई संत, जिन्हनि जे आशीर्वाद ऐं सामाजिक सहयोग सां ही शुभ कार्य संपन्न थियो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो असांजे मीडिया एसोसिएट सिंधिया जे शहदाई श्री भरत मोटवानी जी। ओम शांति। सिंधी आहियूं त ॿारनि खे सिंधी सेखारियूं, पाण में सिंधी ॻाल्हायूं ऐं सिंधी थियण जो फर्ज़ भी निभायूं। जहिड़े नमूने लाजवंती प्रेमचंदानी जी महाराष्ट्र जे नांदेड़ में बिजनेस वूमेन आहिनि, साण गॾु बीके स्टूडेंट भी आहिनि। हू पंहिंजे घर में ॿारनि जे जन्म ॾींहं जे मौके ते राजयोग मेडिटेशन ऐं बाबा जे भोग जो रिटर्न गिफ्ट ॾेई रही आहिनि। ही न्यूज़ नांदेड़ जी सिंधी कॉलोनी सां असां वटि मोकिली आहे लाजवंती प्रेमचंदानी जी। तिन जो घणो घणो शुक्रिया। संत निरंकारी मिशन को प्रचलित धर्म न आहे, को संप्रदाय न आहे, बल्कि एक आध्यात्मिक विचारधारा आहे। इन जी शुरुआत 1929 में बाबा बूटा सिंह कई हुई, पर पेशावर में कई हुई, जेको अॼुकल्ह पाकिस्तान में आहे। पर हिंदुस्तान पाकिस्तान जे बंटवारे जे समय ही 1948 में भारत में इन जी नींव रखी वई, जंहिंजो मुख्यालय हिंदुस्तान जी राजधानी दिल्ली में आहे। पर अॼु असां संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन राजकोट जे सत्संग भवन में महिला संत समागम जी पेशकश करे रहिया आहियूं, जिते मनोरंजन, हास्य नाटक, भजन कीर्तन ऐं सत्संग सां गॾु हिन प्रोग्राम जो आरंभ व समापन कयो वियो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो असांजे सिंधियत जे शहदाई ऐं मीडिया एसोसिएट श्री भरत मोटवानी जी, श्री राजेश केशवानी जी ऐं आशीष साधवानी जी। तिन जो घणो घणो शुक्रिया। खुशखबरी 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 जेके मोकिली आहे महाराष्ट्र जे उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ऐं भारत सरकार जे माननीय मंत्री सुधीर मुनगंटीवार जी, जिन्हनि सिंधियुनि जे पारां देश जे लाइ कयल बलिदान जो सम्मान कंदे सिंधु दर्शन यात्रा समिति जे पारां मोकिलियल ज्ञापन खे स्वीकार कयो ऐं जून 2023 में लेह लद्दाख में सिंधु दर्शन तीर्थ यात्रा करण वारे यात्रियुनि खे सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे श्री अजीत मान्याल जी।